देश शहर खां रिपोर्ट करे रहियो आहे टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान मीडिया कोऑर्डिनेटर बदीन अली गुलाम खोसो। देश शहर लॻ ॻोठ खमीसो ख़ासकेली सुरे जो पड जे रहवासिन इस्माइल ख़ासकेली, शफ़ी ख़ासकेली ऐं फैज़ मोहम्मद ख़ासकेली पंहिंजे मासूम पुटनि समेत मीडिया सेंटर ते एहतजाज कंदे चयो, बाअसर इसहाक छलगरी, मल्क मोहम्मद छलगरी, अब्दुर्रहमान छलगरी असांखे पड मां लॾाइण चाहिनि था। हिननि चयो त असां ग़रीब मज़दूरी कंदड़ आहियूं, इन्हनि असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हू ज़बरदस्ती सां किरियल हरकतूं करण ऐं मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि एसएसपी बदीन, डीआईजी हैदराबाद, आईजी सिंध, इंसानी हक़नि वारे पाकिस्तान जे चेयरमैन जनाब इसहाक अहमद शेख ऐं जेके बि वस वारा इदारा आहिनि उन्हनि खां मुतालबो कयो आहे असां ग़रीबनि सां इंसाफ़ करे जवाबदारनि खे कानून जे कटहरे में आंदो वञे। हिन मामले जो फिल फॉर नोटिस वठी असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। अली गुलाम खोसो, मीडिया कोऑर्डिनेटर, टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान।